नींहं जे नाज़ुक हथनि ते नींहं जे नाज़ुक हथनि ते इश्क जी मेहंदी लॻी। नींहं जे नाज़ुक हथनि ते इश्क जी मेहंदी लॻी। ख्वाब नेणनि में नचा पे दिल अंदर झांझर वॻी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बज़ मेहरान स्टूडियो में हमारे होस्ट साले बबर के सलाम पेश करे तो असांजी टीम तरफां असांजे सॼे बज़ मेहरान टीम तरफां अवांखे सलाम। दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं सिंध जे ख़ूबसूरत शहर टंडोला में। अॼु असांजी हिकिड़े ख़ूबसूरत शाइर सां मुलाक़ात आहे ऐं उहो शाइर तमामु ख़ूबसूरत गज़ल जो लिखारी आहे ऐं पाण तमामु सुहिणियूं सुठियूं जोड़ियूं अथनि ऐं संदन शाइरी यकीनन कमाल जी शाइरी आहे ऐं पाण तमामु घणनि मौज़ूअनि ते शाइरी करे चुका आहिनि। संदन किताब बि अची चुको आहे ऐं अॼोकी जेके असांजी शख़्सियत आहिनि उहे आहिनि मोहतरम जनाब हबीब रसूल साहिबु। अचो तव्हांजी हुन सां मुलाक़ात करायूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं ख़ुशि वेठा आहियो? तबियत ठीकु आहे? सभु ख़ैरियत आहे? फर्स्ट क्लास। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असां टंडोला में मौजूदु आहियूं। साईं नाज़रीन सां तुंहिंजो तारीफ़ कराए छॾींदा मुकमल। साईं असल में मुंहिंजो नालो हबीब रहमान आहे पर शाइरी जे हिसाब में मुंहिंजो नालो हबीब रसूल आहे। इन करे मुंहिंजे वालिद साहिब जो नालो गुलाम रसूल, उन निस्बत सां मूं पंहिंजो नालो हबीब रसूल सॾायो ऐं शाइरी में मां पंहिंजे पाण खे हबीब रसूल सॾाईंदो आहियां। वाह 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 वाह, तमामु बहितरीनु तमामु बहितरीनु। साईं शाइरी जी शुरूआत भला कॾहिं खां कई? साईं शाइरी पढ़ण जो अदब सां त लॻाव बचपन खां हो, जॾहिं खां होश संभालियो तॾहिं खां मुख़्तलिफ़ रिसाला पंहिंजो लतीफ़ सरकार खे असां नंढी उमिरि में बाबा वाह साईं वाह वटि रिसालो हूंदो हो, पोइ बाबा पढ़ंदो असां ॿुधंदासीं, वाह पोइ वाह। माना पुछंदासीं त बाबा हिन मां बेते माना छा आहे, अच्छा थोरो असांखे सही। रहनुमाई कंदो। असल में मुंहिंजो वालिद साहिबु जेको पाण बि अदीब क़िस्म जो माण्हू हो ऐं अच्छा अदब सां हुनजो लॻाव थोरी घणी कंहिं टाइम में शाइरी कंहिं टाइम में कंदा हुआ, माशाल्लाह माशाल्लाह वाह पर वाह। उहा शाइरी हिन में हिकु अख़बारुनि में छपी, अच्छा पर उहे पुराणे दौर में वरी वियासीं, मां ॻोल्हा कई पर मिलियूं कोन। सही। बहरहाल असांजो वालिद साहिबु जंहिंखे ॾिसी ऐं अदब पढ़ी हुन मां बि शौक़ु थियो। वाह वाह ऐं वाह 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 वाह, तमामु बहितरीनु। साईं तव्हां भला किन इदारनि सां अदबी इदारनि सां जुड़ियल रहिया? साईं 2013 में कागमिया टुटी फुटी शाइरी कंदासीं, बैत नज़म अच्छा घड़ी लिखंदासीं। 2013 में दोस्तनि असांखे रूअल कालरू तां रूअल कालरू, हा सुञाणो मुंहिंजो तक़रीबन क्लास फेलू बि रहियो आहे, असां इलाही टाइम गॾु रहियासीं। त हुन मूंखे कॾहिं फ़ोन कयो, मूंखे चई त तूं किथे आई? मूं चयो ॻोठे आहियां। सही त हुन सां गॾु हिकु नूर अहमद हाले पोइ भाउ आहे मुंहिंजो दोस्त, उहो गॾु वेठो, उनखे चईं त हबीब खे घुराए त हिन में अच्छा अचे। पोइ फ़क़ीर मोहम्मद ढोल उन सां जी गॾु जी वेठो, साईं इन्हनि जे दोस्तनि जी उन में फराज जरवार बि हो, सईदुला बि हो सही। ऐं हुन सां गॾु ॿिया ॿिया दोस्त मिसकिन हुआ, बि ॿिया सही। दोस्त हुआ। त हुननि मूंखे घुरायो पहिरें ॾींहुं, मूं वञी हुनखे डायरी ॾिनी, अच्छा वाह खणी आयसि, चई पहिरीं बाबा पढ़ो। ऐं पहिरियों इम्प्रेशन मुंहिंजो अहिड़ो बैड न चइजे पर माना अहिड़ो ॾुखियो लॻो जो ॻाल्हाइण में कॾहिं ख़बर न हुई हा त सही कीअं पढ़िजे सही थो, सही सही। कीअं करिजे थो। हा उन खां पोइ असां अॻिते बाक़ाइदे सुठियूं सुठियूं तनक़ीदूं थियूं सही क्लासनि सही। में, असां ते हिटूं बि कयूं, दोस्तनि चयो शाइरी पढ़ी नथो ॼाणे, शाइरी लिखी नथो ॼाणे, वज़न में कान्हे। जीअं वज़न हा में कान्हे, पेर हा में कोन्हे पेर का, में कोन्हे। पर हा असांखे सुठा सुठा दोस्त, सुठा उस्ताद मिली हलिया, इस्लाह करण वारा इस्लाह सुठा करण मिली विया। हलिया। सही उन्हनि असांजी माशाअल्लाह रहनुमाई कई सही ऐं अॼु हुन मक़ाम ते जो अल्हम्दुलिल्लाह हीअ असां इहो ॿुधाईंदो हलां त सॼी संगत में आऊं जूनियर शाइर आहियां, सही। पर दोस्तनि जी महिरबानी थी अॼु मुंहिंजो किताबु मंज़र आम ते अची वाह वियो वाह आहे, वाह वाह वाह। सितारा सूंहं जा। सितारा सूंहं जा, ही साईं जो किताबु आहे जी वाह जी। शाइरीअ जो, सितारा सूंहं जा। साईं हबीब साईं शाइरीअ में जूनियर सीनियर न हूंदो आहे, शाइरीअ में जंहिंजो ख़्यालु वॾो आहे वॾो शाइर आहे। इहा शाइरीअ जी मेरिट आहे त जंहिंजो ख़्यालु वॾो आहे ऐं जंहिंजी शाइरीअ में रिदम आहे, इलामी शाइरी आहे, उहो शाइर वॾो आहे। उहो तमामु बहितरीनु। पोइ साईं पहिरियों पहिरियों कहिड़ो तव्हां जेको उहो गीत जेको पहिरियों आहे उहो भला साईं नाज़रीन सां शेयर कंदा? पहिरियों पहिरियों मूं हुन में हीअ गीत वाह वाह। शुरू शुरू में मुंहिंजो न माना तॾहिं वज़न पहिरियों ख़बर कोन, दोस्तनि जी सलाह सां पोइ मूं इहो गीत ही लिखियो न, तरन्नम में ॿुधाईंदा? चई तरन्नम अच्छा ठीकु आहे इहे थोरे ठीकु। खणी हा मुर्गे चंग चुरंदो रहियो, जी झुरंदो रहियो, नाव तुंहिंजो वठी साह सिकंदो रहियो, हा 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 वाह 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 वाह। दिलि कढी जे ॾिसी नाव तुंहिंजो लिखियो,
प्यार जी शायदि चंड खां भल पुछो वाह वाह सूंहं तुंहिंजी ॾिसी चाह चुमंदो रहियो चंग चुरंदो रहियो जी झुरंदो रहियो वाह साईं वाह 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 वाह। तूं ई ईमान आ तूं ई मुंहिंजो धर्म तू मन मन ईमान आ तू मुंहिंजो धर्म। तूं ई ईमान आ तूं ई मुंहिंजो धर्म मन अंदर में सनम तुंहिंजी पूजा कयो आहा वाह 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 वाह। जो जुदा तो कयो ॾील ॾरंदो रहियो चंग चुरंदो रहियो आहा जी झुरंदो वाह रहियो वाह वाह जाग मी राग मी लाग दिल सां मिली वाह सोज़ सोज़ मी साज़ मी दिल पई चागली वाह वाह डायरी मंडीअ जीअं भरंदो रहियो चंग चुरंदो रहियो जीअं झुरंदो रहियो वाह मां वाह तुंहिंजो वाह रहियो वाह वाह वाह। इहो मूं पहिरियों हुते हुन में पढ़ियो ऐं उन टाइम ते पढ़ी न सघियुसि हा ऐं चयो त तूं पाण लिखी या कंहिं ॿिए खां लिखाया सही। लिखी त मूं आहे पर इन पढ़ण जे करे हा ऐं न आणण जे करे कुझु सम्झ में न पियो आयो सही पोइ दोस्तनि जूं महिरबानी थियूं दोस्तनि असांजी रहनुमाई कई ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं उन में महफ़िल में बज़म में जेके अदबी संगत जूं महफ़िलूं जी थींदियूं जी हुयूं हा क्लास थींदा हुआ, उनमें महमूद साहिब साईं महमूद मुगल साईं साहिब महमूद मुगल साहब जी साईं जी महमूद मुगल साहिब ऐं फ़कीर मोहम्मद ढोल इहे ईंदा हुआ त उन टाइम ते साईं महमूद साहिब मूंखे चयो त अभी तूं किताब छपाए साईं महमूद साहब त मूं वरी चयो साईं आउं त अञा हाल पर बेबदर खां बि वाक़िफ़ न आहियां किताब कीअं छपो त मूंखे चई न की तुंहिंजी शाइरी में कुझु मूंखे नज़र अचे पियो सही ऐं तूं छपराए तुंहिंजी शाइरी छपजण जहिड़ी आहे वाह वाह मूं साईं तव्हां जे कंदव महिरबानी पोइ मूं सॼी शाइरी हुनजे सही जेका मूं लिखी टुटी फुटी सभु हुनजे हवाले कई ऐं मुआविन साईं महमूद मुगल साहिब जिन पाण वाह लिखियो वाह आहे वाह वाह वाह। साईं जिन जी महिरबानी साईं असांखे भला हाणे क़ौमी जेकॾहिं ॻाल्हि थी आहे त पोइ असांखे को क़ौमी को शेर को नज़म को असांखे असांजे नाज़िरनि सां शेयर कंदा साईं जी जी अचां पई ए दिल पर अचां पई अचां पई ए दिल भर अचां पई अचां पई ए दिल पर अचां पई न घबराए जा तूं मां वर वर अचां पई आहा हा हा वाह 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 सवां घाट ऊंचा सदाई रहन छल सवां घाट ऊंचा सदाई रहन छल भला भाग पंहिंजा सदाई रहन छल सचा सात सुरहा सदाई रहन छल वाह 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 अखियुनि ठार सुरमा सदाई रहन छल अमन जे जते जी थी रह पर अचां पई वाह वाह अचां पई अचां पई अमन जे दिल भर जते जी थी थी रह रह पर पर अचां अचां पई वाह वाह अचां पई दिल भर अचां पई वतन लाइ विड़ो पिया वफ़ादार आहियो वतन लाइ विड़ो पिया वतन लाइ विड़ो पिया वफ़ादार आहियो नंगनि जा निगहबान लजादार आहियो सूर्य पुट सिंधी त सचार आहियो धणी धन संदे साण संघार आहियो भरण लाइ अव्हां खे मां भाकुर अचां पई वाह वाह अचां वाह वाह पई दिल वाह पर अचां पई तमामु ख़ूबसूरत मिठी माउ तुंहिंजी त आहियां बाझारी मिठी मिठी माउ तुंहिंजी त बाज़ारी आहियां बाझारी सही सूर सिर ते उमिरि मूं गुज़ारी उमीदूं उजागा करे थञ पियारी ए महिराण विछड़ा तो लाइ जान वारी तुंहिंजे सॾ ते मां साझर अचां पई वाह 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 ए दिल वाह भर अचां ख़ूबसूरत तमामु पई घड़ा मट मथे ते मां पाणियारी आहियां घड़ा मट मथे ते मां पायारी आहियां मयन जी दरावड़ मां पायारी आहियां नरम दिल हया ऐं नरम दिल हया ऐं शर्म वारी आहियां वाह वाह संदा सदा वर संदम खे मां ई प्यारी आहियां बनी ते खणी ॾाढो कोडर अचां पई वाह 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 दिल भर अचां ॾाढो पई ख़ूबसूरत ख़्याल आहे ॾाढो ख़ूबसूरत उमरकोट काबू कड़ी मात आहियां वाह वाह उमरकोट काबू कड़ी मात आहियां मथे दाग मूमल चढ़ी मात आहियां वाह वाह सती थी त सोरठ सड़ी मात आहियां वाह वाह ससी थी लकनि सां लड़ी मात आहियां घरनि ते चढ़ी मात मेहर अचां पई वाह 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 दिल भर वाह अचां वाह पई वाह वाह थरी मां थारेली न लोई लजायां हा थरी मां थारेली न लोई लजायां रखां सील साबित न मांगर मटायां खणी लाल लीड़ो खती लाल लीड़ो लिंगन तां न लायां अबारनि कठनि ते लेपो लीह लायां वाह वाह हबीब तुंहिंजी गोली मां नौकर अचां पई वाह वाह अचां वाह पई वाह वाह दिल वाह भर अचां तमामु ख़ूबसूरत साईं तमामु बहितरीनु हबीब साईं ज़िंदगीअ जो को यादगार सफ़र असां सां शेयर कयो जेको यादगार रहिजी वियो हुजे साईं असल में सॼी ज़िंदगी जेका आहे उनमें कान के अहिड़ा थी वेंदा आहिनि जंहिंमें इंसान ई सॼो सिस्टम बिल्कुलु जेको आहे उहो यादगार आहे पर मूंखे बचपन जूं त घणियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं पर हिकु जॻह मूंखे अदब
प्रोग्राम अञा थी ऐं बाबा सां जेका बि हीअ असल में किताब जेको मूं अर्पणा मुंहिंजे बाबा साईं खे चई मुंहिंजो उस्ताद बाबा साईं रहियो वाह वाह त मूं हुन सां कचहरी कंदे त हिकु टोटको साईं ॾिनो ऐं तमामु बहितरीनु ॾिनो साईं महमूद साहिबु त ज़िंदगी गुज़ारण जे लाइ तव्हां सॼी ज़िंदगी तव्हां भले मसरूफ़ियत ॾियो दुनिया खे ज़माने खे वक़्त खे वाह वाह जान खे पर कुझु लम्हा जेके आहिनि पंहिंजे पाण खे ॾियो पंहिंजे पाण खे ॾिजो असां हैरान थी वियासीं उहे कीअं असां कयो की जॾहिं तव्हां सुम्ही था रहो उन में 15 खां 10 खां 15 मिंट तव्हां पंहिंजे पाण खे ॾियो असां सॼे ॾींहं जी कारकर्दगी कहिड़ी कई उहा मूं अची पंहिंजे वालिद साहिब सां शेयर कई बाबा जी साईं महमूद साहिबु वॾी ॻाल्हि कई आहे ऐं त बाबा चए ॿुधाए त मूं सॼी ॻाल्हि करे ॿुधायोमांसि मूं चयो हुन ई साईं ॿुधायो त चई तव्हांखे क़िस्मत में तमामु बहितरीनु उस्ताद मिली वियो आहे वाह 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 तव्हां ख़ुशकिस्मत आहियो तव्हांखे अहिड़ो उस्ताद मिलियो ऐं इन मज़ा तव्हां सबक़ु हासिलु कयो पोइ असां खां त न पुछी सघियो पर इहो आउं चवां थो मुंहिंजो वालिद साहिबु राति जो वेही 10 खां 15 मिंट पंहिंजे पाण सां वेही पर मां कंदो त जाइज़ो वठंदो त मूं सॼे ॾींहं में छा कयो कहिड़ा कारनामा कया कहिड़ा सवाब कटिया कहिड़ा गुनाह कया उहो बि करे ऐं उहो पंहिंजे पाण खे ऐं मूंखे चवंदो छो इहा मुंहिंजे लाइ हिकु नओं सबक़ु हुजे वाह 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 मतलब ज़िंदगी जे सफ़र में तव्हांखे इहा ख़ूबसूरत यादि माना जेका तव्हांजी आहे जेका तव्हां महमूद साहिब मां सिखी ऐं यकीनन पोइ कई ॻाल्हियूं आहिनि ऐं महमूद साहिब सां यकीन असां जूं बि हुन जूं कई नसीहतूं मुंहिंजे ज़िंदगीअ में बि आहिनि मुंहिंजे औलाद जी ज़िंदगीअ में बि आहिनि महमूद साहिब हिकिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत आहे ऐं उहो मूंखे हमेशह दौरु यादि रहंदो आहे जॾहिं असांजे घर में टीवी कोन हूंदी पर पोइ असीं संदसि प्रोग्राम पर्ख ॾिसण पोइ पाड़े जे घर में वेंदासीं ऐं पोइ वरी कॾहिं उहो दौर बि अची वियो त महमूद साहिब सां गॾु वेठो हुयो वक़्त जी ॻाल्हि आहे अलाह साईं जा लिखियल सफ़र आहिनि ऐं हुनजा फ़ैसिला आहिनि यकीननि साईं जन वॾी महिनत आहे ऐं वॾी ख़्वाहिश आहे कोशिशि आहे अलाह साईं महमूद साहिब खे सिहत ॾे उमिरि दराज़ ॾे असीं सिलसिला दुआऊं आहियूं हा ऐं छपर छां आहे असांजे लाइ सभिनी दोस्तनि जे लाइ साईं भला को हबीब साईं खे धरतीअ जो इश्क त लॻो ई लॻो पर भला कॾहिं को कंहिं ख़ूबसूरत सिनफ़ सां को इश्क थियो या न साईं चवंदा आहिनि त उहो वणु कहिड़ो जेके वार न लॻियो हुजे वाह वाह ऐं इश्क ई त असल में शाइरी कराए थो हा 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 इश्क ई त शाइरी कराए थो ज़माने मुख़्तलिफ़ रंगनि ऐं असल में आउं इहे चवंदो आहियां त इश्क उहो आहे जेको लाहासिल थिए जॾहिं हासिल थी थो वञे त उहा ज़रूरत थी वञे उहो इश्क नथो रहे मन अंदर जी लोच मिलण साईं वाह 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 तमामु भली ॻाल्हि कई ऐं उहो रंग में तॾहिं माण्हू रचिजे थो भई जॾहिं उहा दूरी आहे उहो अहसासु अधूरो रहिजी वञे मुर्शद लतीफ़ त हुन जी गवाही ॾेई छॾी साईं तव्हांजी वॾी महिरबानी लख कुर्ब ऐं असांजो हिकिड़ो नंढिड़ो इनिशिएटिव आहे बज़्म महिराण जो असां दोस्तनि ताईं पहुचूं जेके दोस्त लिखा वेठा आहिनि कंहिं न कंहिं हवाले सां उन्हनि खे जेको नाज़रीन जे साम्हूं पधिरो कयूं स्क्रीन ते आणियूं हुननि जी जेका महिनत आहे हुन जेको कलमी पोरियो आहे उहो माण्हुनि ताईं पहुचायूं ऐं उन्हनि खे त जीअं वधीक उत्साह मिले हू वधीक लिखनि असांजे चैनल जे लाइ ॿ लफ़्ज़ खे चवणु चाहींदा साईं असां नई टहीअ जे नौजवाननि खे हिकिड़ो पैगाम ॾियूं था त असां चऊं था त वधि खां वधि मुतालियो कयो मुतालियो ज़िंदगी आहे मुतालियो हिन जे लाइ लाज़िम आहे त मुतालियो सां तव्हांखे परख मिले थी तव्हांखे ॼाण मिले थी तव्हांखे ज़माने जी ख़बर पवे थी ऐं अदब जेको उहा शइ आहे पाण में हिकिड़ो बाअदब बानसीब बेअदब बेनसीब अदब वॾी शइ आहे ऐं दोस्तनि खे असीं चवंदा हींअर यूट्यूब जो दौरु आहे फेसबुक मोबाइल जो हुन में माण्हू टाइम घटि रहियो आहे माण्हू लिखण पढ़ण खां इलाही तासिर रहिजी विया असां चऊं था त भले ई ज़रूरती शयूं आहिनि हीअ मोबाइल इस्तेमालु करियो पर किताबु तव्हांजो वॾो दोस्त आहे ऐं इंसानु जॾहिं तनाव थी वञे थो तॾहिं हुनखे ॿियो को बि सहारो न मिले किताबु सहारो ॾिए थो ऐं किताब जहिड़ो सहारो ॿियो को आहे कोन ऐं किताबु तव्हांखे ज़िंदगी आहे किताबु तव्हां पढ़ो अॼुकल्ह जे नौजवान खे चवंदा भला तव्हांखे हीअ किताबु नथो मिले त मोबाइल ते बि किताब आहिनि तव्हां हुनखे सर्च करे हुनखे तव्हां किताबु पढ़ो ऐं कोशिशि करे ऐं वरी बि हिनखे सॼी सिंधी क़ौम खे सिंधी
नौजवान खे चवां थो त शाह लतीफ़ मिठाई जो रहमतुल्लाह अलैह जो रिसालो पढ़ो ऐं दोस्त चवनि था त रिसालो ॾुखियो आहे आउं चवां थो न रिसालो एतिरो आसान आहे जेतिरो असांजो सिलेबस जेको असीं आम सिलेबस आम सिलेबस जेको आहे आम पढ़ूं था जी। असां उर्दू पढ़ूं था अंग्रेजी ते ध्यानु ॾियूं था या हिन ते असां लतीफ़ सरकार सिर्फ़ु ध्यानु ॾियूं ध्यान ॾियो सही लतीफ़ चवे छा थो हा हा लतीफ़ सॼो फ़लसफ़ो आहे लतीफ़ सॼो कुझु फ़लसफ़ो आहे सॼो ऐं मुशाहिदो आहे सॼो मुशाहिदो आहे हा लतीफ़ सॼो उहा नज़रियो शइ आहे। नज़रियो आहे हा लतीफ़ तव्हांखे रहबर लतीफ़ तव्हांखे राह ॾिसे थो हा असांजो यादि आहे दोस्त असां जो पंहिंजो जिस्कम सां वास्तो त हिकिड़े दोस्त असांखे टेलीफोन करे चई यार वोट खपे बीठा आहियूं मर्कज़ ते वोट खपे त मूं हुनखे हिकिड़ो शेर लिखियो मानियो लतीफ़ सरकार जो जी। मुंहिंजो सूर मरी सभ खे दिलि जा अबाम सां हाणे बाला विड़ भाकरे आॾी ढाल मुडार मथां तेग तरार मार त मार त मतारो थिए जॾहिं इहो मूं पंहिंजो लिखियो हुनजो मानियो त उहो अलहमदिल्ला उन सां उन जो हौसलो वधियो उहो खटे वियो वाह 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 जेॾी महिल खटे स्टेज ते आयो ऐं हुनखे पुछूं त बाबा तोखे इहो हालांकि हू उन्हनि जे जेका असांजे दोस्तनि जे साम्हूं उनखे वोट घटि नज़र पिया आया पुछियो तूं हिमत करे आई तूं खटे आयो इहो ॾींहुं छा राज़ त हुनजो ॿुधाए लतीफ़ सरकार शेर वाह चई मूंखे वाह भाउ बि दोस्त मानियो शेर ऐं मूंखे हुन हौसलो ॾिनो हौसलो ॾिनो। सूर मनी सोभ खे दिलि जा मुंहिंजा दिलि जा वहम जेका सभु चई हलिया इहा अलहमदिल्ला आऊं खटे आयुसि वाह 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 लतीफ़ राह आहे लतीफ़ राह है बेशक बेशक साईं वॾी महिरबानी हबीब रसूल साहब तव्हां अॼु वक़्तु ॾिनो टाइम ॾिनो ऐं तव्हां सां कचहरी थी इंशाअल्लाह ताला वरी ज़िंदगी जे कंहिं ॿिए मोड़ ते ऐं तव्हां सां मुलाक़ात रहंदी नाज़रीन अॼु असांजी जेका सिंध जे ख़ूबसूरत शहर टंडोलाल जे ख़ूबसूरत शाइर मोहतरम जनाब हबीब रसूल साहब सां मुलाक़ात हुई उहा पुॼाणी ते पहुचे थी नए प्रोग्राम ताईं वरी ॾींदा इजाज़त अला भाई